सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। हैदराबाद में दानियल सोलंकी रिपोर्ट मुताबिक़ सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो बुनियादी कम कम्यूनिटी और हुकूमत के विच में पुल जो किरदार अदा करना है। इन ही सॼे अमल में तालके हैदराबाद बहराड़ी जो असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी तमाम सुठो और मस्बत किरदार अदा करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार तक़रीब के ख़ास मेहमान सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के एडिशनल डायरेक्टर महबूब जमा उरड़ी और रुबेला का बचाव की क़ौमी मुहिम दौरान पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ समाजी तंज़ीमुनि के मान में सोशल वेलफेयर डिपार्टमेंट यूनाइटेड एक्टिव सीबीओ नेटवर्क हैदराबाद पारां मञता सर्टिफिकेट तक़रीब में कयो। एज़ाज़ी ख़ास मेहमान हेल्थ डिपार्टमेंट के DHO डॉक्टर दिलीप कुमार, मारी स्टॉप सोसाइटी के ज़ोएब काका, लीगल एड सोसाइटी के ज़ायद मेसो और थरदीप के शमीम अख्तर और बेन पंहिंजे ख़्यालन जो इज़हार कंदे चयो त संदनि इदारा हर ॾुखी घड़ी में अवाम की ख़िदमत में गॾु आहिनि। इन्हनि इहो बि चयो त जेके बरसात या ॿूर मुतासिर माण्हू कहिड़े बि इलाइक़े सां तालुक़ रखनि था उहे फौरी तौर ते सरकार तरफ़ां क़ाइमु कयल टेंट सिटीअ में वञी तरसनि। आख़िर में सभिनी मौजूदु तंज़ीमुनि जे अॻुवाणनि खे उरड़ी ऐं रुबेला खां बचाव जी क़ौमी मुहिम दौरान पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ मारवी समाजी तरक़ियाती तंज़ीम जे ज़िबन सामला प्रिय तरक़ियाती तंज़ीम रहमतुल्लाह सोलंकी, RDCC जे मुमताज़ कोरी, सिंसुराण चैरिटेबल जे अब्दुर्रहीम सोलंकी, ग्रेट मिनर्स जे यूसुफ सोलंकी, इंडस फ्लोरिकल्चर जे मजीद मला, वॉइस ऑफ ह्यूमन एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे मुस्तफ़ा मला, थरदीप जे शमीम अख्तर, लीगल एड सोसाइटी जे ज़ायद मेसो, मारी स्टॉप सोसाइटी जे ज़ोएब काका, इंडस यूथ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे अब्दुल्ला वेसर, धरती डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे अता मुनारी, RDHR जे मक़बूल मला, सोरठ समाजी तंज़ीम जे नजमा मला ऐं ॿियनि खे मञता सर्टिफिकेट ॾिना विया।